नाज़रीन, खोड़ा में ख़बर शामिल करें पिया आफ़ाक़ लाशार जी त खोड़ा में सिंधी मीडिया के सॾ ते पब्लिक पार्क में शानदार रंगारंग सकाफ़ती तकरीब म्यूज़िकल शो थी गुज़रियो। सिंधी लिबास टोपी अजरक पहिरियल शाइरनि अदीबनि सियासी समाजी अॻवाननि सहाफ़ियुनि शहरनि शिरकत कई आहे। सकाफ़ती तकरीब में मज़ाहिया बयाननि में मक़बूलियत माणींदड़ मौलाना असदुल्लाह खोड़ो, गस्ता जे अॻवान नूरुद्दीन पंवर, पीपी तलक सदर लियाकत शाह, पीपी अॻवान सैयद मुर्तज़ा शाह खास मेहमान तौर शिरकत कई। नौजवान शायर अब्दुल रज़ाक उजण, अब्दुल हकीम शर तरफा कोठाल सकाफ़ती तकरीब में आयल मेहमाननि ने सियासी समाज जे अॻवाननि सहाफ़ियुनि के सिंधी सकाफ़त अजरक ऐं टोपियूं पारायूं हुयूं। जॾहिं त म्यूज़िकल शो में सिंध जे नाले वारे फनकार शाहनवाज़ शर, अनमोल शहज़ादी, यूसुफ जोगी सुरनि जी वर्का कई। रागी क़ौमी गीतनि ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। पिंडाल में क़ौमी गीतनि सां गूंजी उथियो। सकाफ़ती तकरीब म्यूज़िकल शो में नज़ीर सरोही, सदरुद्दीन शेख, दाहिम सातो, हलीमुल्लाह सुमरो, अब्दुल करीम शर, लियाकत शाह, कादर बख्श जूणे जो, मोहम्मद अली उजण ऐं ॿियनि सहाफ़ियुनि तोड़े सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई।